हालाणी मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त हालाणी भरसां खाणवाण भरसां सवें ॻोठनि जे माण्हुनि जी ज़मीननि स्कूलनि रोडनि रस्तनि ऐं घरनि में बीठल पाणी जी नेकाल करण वारो सिलसिलो शुरू थी वियो आहे। यादि रहे त 1 महीनो अॻु सवें ॻोठाणनि राजूणी इतिहाद जोड़े प्यादल लांग मार्च कयो। डीसी नौशरो फेरोज़ सां राजूणी इतिहाद जे अॻुवाण अला धायो सियाल ज़ुल्फ़कार मीटिंग कई, जिते डीसी नौशरो फेरोज़ मुतासिन खे यकीन ध्यानी कराई हुई त जल्द अवां जे ॻोठनि मां बीठल बरसात जो पाणी नेकाल कराए ॾींदासीं। हिन सिलसिले में गुज़िरियल 4 ॾींहंनि खां ॻोठनि में बरसात जो पाणी नेकाल कयो पियो वञे। इन मौके ते अला धायो सियाल ज़ुल्फ़कार अली नसीर अली कलोड़ो नबी शेर कीरियो सईद अहमद ज़ाहिद डीसी नौशरो फेरोज़ जो थोरो मञींदे चयो त असां थोराइता आहियूं डीसी ताशफीन आलम जिंजा, जंहिं असांजे बरसात जो बीठल पाणी कढण में भरपूर साथ ॾिनो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।